बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन मोहतरम, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत करण माह रमज़ान अल मुबारक में काफ़ी फ़ज़ीलत ऐं अजर व सवाब रखे थो। ख़ुसूसन पहिरीं रमज़ान जी राति, 15 रमज़ान जी राति ऐं शब क़दर, यानी क़दर वारी रातनि में, यानी 19 जी राति, 21 जी राति ऐं 23 जी राति। बिलख़ुसूस 23 जी राति ज़ियारत जे बारे में काफ़ी रिवायतूं वारिद थियूं आहिनि। हिन महिल आऊं किताब मफ़ातिहुल जिन्नान में नक़ल थियल कुछ रिवायतूं पेश कंदुसि। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम खां रिवायत नक़ल आहे त 23 रमज़ान जी राति जंहिंजे मुतालिक़ ख़्यालु कयो वेंदो आहे त क़दर वारी राति आहे। इन ई राति हर अमर महकम ऐं मुक़दर थियनि था। बस जेको शख़्स 23 रमज़ान जी राति इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत कंदो त 24,000 फ़रिश्ता उन शख़्स सां मुसाफ़ो कंदा, छो जो उहे फ़रिश्ता इन ई राति ख़ुदावंद मुताल खां इजाज़त वठी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत करण ईंदा आहिनि। हिकु ॿी मोतबर रिवायत जेका इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां नक़ल थियल आहे त जॾहिं क़दर वारी राति ईंदी आहे त 7 आसमान ते अर्श जे अंदरूनी हिसे में हिकु मुनादी निदा ॾींदो आहे त ख़ुदावंद मुताल हर शख़्स खे बख़्शे छॾे थो जेको हुसैन इब्न अली जी ज़ियारत ते आयो आहे। हिकु ॿी रिवायत में आहे त जेको शख़्स क़दर जी राति इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़बर वटि हुजे त उन वेझे या जिते जॻह मिले 2 रकातूं निमाज़ पढ़े ऐं ख़ुदावंद मुताल खां जन्नत जो सवाल करे ऐं जहन्नम मां निजात घुरे त उन खे जन्नत अता कई वेंदी ऐं जहन्नम मां निजात मिली वेंदी। इब्न कौलवै इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां रिवायत नक़ल कनि था, जेको शख़्स माह रमज़ान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत लाइ निकिरे ऐं रस्ते में मरी वञे त उन जो को बि हिसाब न थींदो ऐं उनखे चयो वेंदो बेखौफ़ तूं जन्नत में दाख़िल थी वञ। उन खां अलावा काफ़ी रिवायतूं मुख़्तलिफ़ किताबनि में दर्ज आहिनि। दुआ आहे त ख़ुदावंद मुताल असांखे 23 रमज़ान जी राति इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत जी शरफ़ सां मुशर्रफ़ फरमाए ऐं तमाम मोमिनीन व मोमिनात खे ही अज़ीम सआदत नसीब फरमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।